ज़िले खैरपुर तारीख़ जे लिहाज़ खां काफ़ी मशहूरु शख़्सियतूं पैदा कयूं आहिनि जिन जो ज़िक्र हर हंधि मिले थो। अॼु असां जंहिं शख़्स जे बारे में ज़िक्र कंदासीं उन जो तालुक़ु ठरी मीरवाह जे ॻोठ सिकंदराबाद सां आहे। असांजी अॼोकी स्टोरी और मुजाहिद सोशल वर्कर गाज़ी मोहम्मद अयूब शर जे बारे में आहे। हिन हुर मुजाहिद सन 1933 ईस्वीअ में ॻोठ सिकंदराबाद जे ॻोठाणे नवाबुद्दीन शर जे घर में जनमु वरितो। संदसि नालो मोहम्मद अयूब रखियो वियो। साईं जन नंढपण खां ई काफ़ी होनहार ज़हीन मेहनती हुआ। पाण दीनी तालीमात सां गॾु दर्सी तालीम बि हासिलु कई ऐं तॾोके दौर जा 7 दर्जा फाइनल पास करे सरकारी नौकरी हासिलु कई ऐं स्कूल कादिरदाद लाशारी में बतौर प्राइमरी उस्ताद मुक़ररु थिया। साईं जन जे वॾनि जो तालुक़ु पीर साईं पागारे जे हुरनि मंझां हुयो ऐं पीर साहब जा पैरोकार हुआ। जॾहिं पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में 1965 वारी जंग लॻी त पीर साहब पागारो शाह मर्दां शाह जे हुक्म ते बतौर हुर मुजाहिद जंग में शामिलु थिया ऐं जंग ख़तमु थियण खां पोइ जॾहिं वापसि वरिया त खेसि गाज़ीअ जो लक़ब ॾिनो वियो, जंहिंजे करे खेसि गाज़ी मोहम्मद अयूब जे नाले सां सॾियो वेंदो हो। गाज़ी साहब हिकु प्राइमरी उस्ताद हुअण सां गॾोगॾु शाइर अदीब ऐं सोशल वर्कर पिणु हुआ। साईं जन पंहिंजी हयातीअ में पंहिंजे ॻोठ सिकंदराबाद लाइ केतिरा ई भलाईअ जा कम कया ऐं पंहिंजे ॻोठ सिकंदराबाद में हिकु सोशल तंज़ीम जो बुनियादु रखियो जंहिंजो नालो ॻोठ सुधार संगत सिकंदराबाद रखियो वियो। हिन तंज़ीम अॻिते हली काफ़ी सारा भलाईअ जा कम कया। गाज़ी मोहम्मद अयूब शर हमेशह समाजी ख़िदमतुनि में अवल रहियो। पाण ॻोठाणनि जी दीनी तोड़े दर्सी तालीम ते घणो ज़ोर ॾिनाऊं। गाज़ी मोहम्मद अयूब शर जी कोशिशि हुई त ॻोठ जा सभु फ़र्द तालीम हासिलु करे पंहिंजी ज़िंदगी सुधारे संवारे सघनि। साईं जन जी इहा कोशिशि कामयाबु थी। हितां जे फ़र्दनि लिखी पढ़ी पंहिंजो मक़ाम हासिलु कयो ऐं सरकारी मुलाज़िम बणिया, तरक़ियूं माणियूं। 1988 में मोहम्मद खान जूणे जी हुकूमत जो दौरु हुयो। उन दौर में ॻोठ लाइ प्राइमरी बॉयज़ स्कूल, प्राइमरी गर्ल्स स्कूल जूं 2 धार बिल्डिंगूं मंज़ूर करायूं ऐं उन्हनि स्कूलनि में प्राइमरी मास्तरनि जूं नौकरियूं बि वरिताईं। उन ई दौर में ॻोठ लाइ बिजली जो ट्रांसफार्मर मंज़ूर करायो ऐं ॻोठ लाइ हिकु पोस्ट ऑफिस मंज़ूर कराई। ॻोठ में पाणी नेकाल लाइ हिकु ट्यूबवेल लॻारायो जंहिंजे सबबु ताज़ो 2022 वारी बोर्ड जो पाणी बि नेकाल थी सघियो हो। गाज़ी मोहम्मद अयूब शर वॾो नेक परहेज़गार ऐं हर हिक सां मुहबत ऐं प्यार कंदड़ इंसान हुयो। पाण हाफ़िज़े क़ुरान हुअण सां गॾोगॾु नेक निमाज़ी पिणु हुयो। संदसि कोशिश सां ॻोठ में नंढनि वॾनि मर्दनि तोड़े औरतुनि खे दीनी तालीम हासिलु थी। गाज़ी मोहम्मद अयूब शर हर हिक सां प्यार मुहबत सां पेश ईंदो हो। संदसि खुलूस ऐं ख़िदमतूं अॼु बि जग में मशहूरु आहिनि। गाज़ी मोहम्मद अयूब शर हिकु अदीब शाइर लेखक पिणु हुयो। साईं जन काफ़ी किताब कलमबंद कया ऐं सिंधी ॿोलीअ में तर्जुमो पिणु कयो। साईं जन जी अदबी संगत तमामु घणी हुई। गाज़ी मोहम्मद अयूब शर पंहिंजी ज़िंदगी में काफ़ी सफ़र बि कया। 1993 में मुल्क खां ॿाहिरि वीज़ा ज़रिए इंडिया पंहिंजे पुराणनि दोस्तनि वटि घुमण विया जेकी विरहाङे खां पहिरियां मेघो फ़क़ीर में रहाइश पज़ीर हुया, जिन में ॾासूमल ऐं लक्ष्मण दास हुआ। गाज़ी मोहम्मद अयूब शर समूरी ॼमार भलाईअ जे कमनि में गुज़ारी। आख़िरी वक़्त ताईं पंहिंजी ज़िंदगीअ मां मुतमिन रहिया। 27 फरवरी 2022 में हिन दुनिया खे ख़ैराबाद करे वञी ख़ालिक हक़ीक़ीअ सां मिलिया। संदसि जनाज़ा निमाज़ में ॻोठाणनि, हुरनि फ़क़ीरनि, मिटनि माइटनि वॾे तइदाद में शिरकत कई। खेसि मिटीअ मां हवाले कयो वियो। जंहिंजी फातिहा ख़्वानी लाइ पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी
पीर मशूक अली शाह, सरदार फ़कीर सिकंदर अली शर, वॾेरो परवेज़ अली शर ऐं काफ़ी ॿियनि शख़्सियतुनि शिरकत कई। असांजे समाज में अहिड़नि नेक मर्दनि ऐं समाजी सोच रखंदड़ माण्हुनि जी कमी आहे। जेकॾहिं गाज़ी मोहम्मद अयूब शर जी सोच जहिड़ा माण्हू हर हंधि पैदा थियनि त जेकर असांजो मुआशिरो सुधरी पवे। पर अफ़सोस हिन दौर में सचाई ऐं खुलूस वारनि माण्हुनि जो तइदादु तमामु घटि आहे। हाणे नज़ीर शर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।